नाज़रीन, टंडो अलियार में लॉकडाउन सबब थैलेसीमिया जा मरीज़ रत के अतीए का महरूम हैं। उन हवाले से तफ़सील बुधाने के लिए असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल नोहड़ियो। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां टंडे अलियार जे राशिदाबाद इदारो आहे जेको फ़ातिमिद इदारो आहे जेकी थैलेसीमिया जा मरीज़ जेकी आहिनि हिते दाख़िल हूंदा आहिनि। हिन वक्त जेकी लॉकडाउन जे करे फ़ातिमिद इदारे में जेको आहे ब्लड जी खोट थियणु खपे थियण करे जेको हिन मासूम जेकी ज़िंदगियूं आहिनि मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं आहिनि दाव ते लॻल आहिनि। हिन वक्त असां सां गॾु मासूम ॿार जेकी आहिनि मौजूदु आहिनि। असां हिन खां पुछंदासीं त हीअ जेकी बीमारी आहे उन में हिननि खे कहिड़ी तकलीफ़ थिए थी ऐं ब्लड न लॻण करे कहिड़नि मरलनि मां गुज़रंदा आहिनि। मासूम ॿार मौजूदु आहिनि, असां हुन खां पुछंदासीं। असां में साह कोन हूंदो आहे ऐं ॿियो साह कोन हूंदो आहे ऐं बुत में चुस्ती बि हूंदी आहे ऐं ॿियो हलण चढ़ा बि न थी सघंदा आहे। जी न 15 ॾींहं लॻंदो आहे। मूंखे पोइ कमज़ोर थी वेंदो आहे, मां चिड़चिड़ो थी वेंदो आहे। असीं हुनखे हीअ अपील करंदा आहियूं असांखे रत ॾियो, तव्हांजो रत और वधी वेंदो। जिस्म में सूर पइजी थो वञे, सफ़ा हथनि में टंगनि में सूर थो थी वञे, बाक़ाइदा मथे में सूर थी थो वञे, बुखार थी थो वञे कॾहिं कॾहिं। कुझु न आहिनि। कोशिशि कंदासीं अगरि ॿारनि दोस्तनि खे चवंदासीं बाबा त असांखे रत मिले। तक़रीबन 3 महीननि जो त इहा रत लॻणु शुरू थी वियो। हाणे जेको 15 ॾींहं पहिरीं महीनो ॾेढो, हाणे ॾींहं घटि थी पियो। 15 ॾींहं में अची वियो, 20 ॾींहं में अची वियो आहे। त हिन जो मक़सदु जेको अॼुकल्ह जेको लॉकडाउन लॻो पियो आहे, हिन में रत बि केरु कोन था ॾियनि, कंहिंखां वठूं। बच्चों को जो है ना 14 साल उम्र हो गई है और मुसलसल इसको अक्सर 10 से 15 दिन के बाद हम ब्लड लगवा रहे हैं। और लॉकडाउन के बाद इतनी मुश्किल हो गई है कि बच्चों को ब्लड लगवाना बहुत मुश्किल हो गया है। असीं अपील था कयूं दोस्तनि खे, ॿाहिरनि खे त ऐं वस वारनि खे त असांजे ॿारनि खे ऐं नौजवाननि खे त ब्लड जो हथियो ॾियनि। फ़ातिमिद इदारे जो जेको इंचार्ज आहे जेको हिते जेको आहे कोशिशूं जेको ॿारनि खे रत ॾियण में जेको पंहिंजूं कोशिशूं जेको आहे सरजाम ॾेई उहो असां सां गॾु मौजूदु आहे। हुन खां पुछंदासीं लॉकडाउन दौरान जेको आहे हुन खे कहिड़ियूं तकलीफ़ुनि मां गुज़रणो पियो पवे ऐं रत न हुजण करे कहिड़ियूं परेशानियूं खे मुंहुं ॾेई रहिया आहे। तंहिंजे करे इहे त जेके मतिलबु असांजी नीड हूंदी आहे ब्लड जी, कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे पूरो करे सघूं। ऐं तक़रीबन हर 10 खां 15 ॾींहंनि में हिन ॿारनि खे ब्लड जी ज़रूरत हूंदी आहे। इन में जीअं हींअर लॉकडाउन आहे, असांजो जेको पूरो सिलसिलो हूंदो आहे कैंप्स ते ऐं डोनर जेके असांजा वॉलंटियरली सपोर्टर्स हूंदा आहिनि। हींअर जेका लॉकडाउन जी सिचुएशन आहे उन खां पोइ रमज़ानुल मुबारक जे महीने में जंहिं दोस्त खे असां कैंप जे हवाले सां या ब्लड डोनेशन जी रिक्वेस्ट कयूं था, उहो इहो ई चवंदा त रमज़ान आहे असां डोनेट नथा करे सघूं। ॿार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुन वालदिन जूं त ॻाल्हियूं ॿुधियूं त हीअ जेके मासूम ॿार आहिनि जेकी रत जे अतीअ ते जेकी आहिनि पंहिंजी ज़िंदगी जेका आहे ज़िंदगी जी गुज़ारे रहिया आहिनि।